ओम शांति। अज बाप दादा चवनि था संतुष्ट आत्मा ही अनेक आत्माएं जो इष्ट ठही सकती है। 16:177 जा महावाक्य आहिनि। वरदाता बाप द्वारा सर्व वरदाननि की प्राप्त कंदे हुए बाप समान वरदानी मूर्त ठहिया आहियो। बाबा पुछनि था वरदाता बाप द्वारा सर्व वरदाननि की प्राप्त करे बाप समान वरदानी मूर्त ठहिया आहियो। हिकु आहे ज्ञान रत्ननि जो महादान, ॿियो आहे कमज़ोर आत्माउनि प्रति शुद्ध संकल्प व शुभ भावना द्वारा सर्व शक्तियुनि सां प्राप्त हुई शक्तियुनि जो वरदान। हिकु त असां कंहिंखे दान कंहिंखे ॾियूं, ज्ञान रत्न जो दान करो। ॿियो आहे कमज़ोर आत्माउनि प्रति पंहिंजी शुद्ध संकल्प सां शुभ भावना द्वारा सर्व शक्तियुनि सां प्राप्त हुई शक्तियुनि जो असां उन्हनि खे वरदान ॾियूं। त कंहिंखे ज्ञान ॾियणु अलॻि ॻाल्हि आहे, पर कोई माण्हू ज्ञान खे सम्झी करे धारण करण जो एतिरो हुन वटि टाइम कोन अथसि, शक्ति कोन अथसि, त असांजो ज्ञान, असांजो स्वयं में ज्ञान खे मनन करे जो शक्ति भरी आहे उहा असां उन्हनि खे ॾियूं। वरदान खे वरदान चइबो आहे। जीअं न भक्तनि खे ज्ञान न हूंदो आहे, लेकिन उहो भक्ति कंदा आहिनि न त उन्हनि खे शक्ति मिली वेंदी आहे। उन समय सुख जो अनुभव, ख़ुशी जो अनुभव करे सघंदा आहिनि, लेकिन वापसि ओड़ा जा ओड़ा इन करे रोज़ु भक्ति करणी पवंदी आहे। त उहो ई बाबा असांखे चवनि था कि ॾिसो, पहिरियों वारी जेकी आदि में आत्माएं आहियूं, जॾहिं ज्ञान शुरू थियो हुयो यज्ञ, तॾहिं सभिनि ज्ञान खे सम्झियो, मनन चिंतन करे केॾो अभ्यास कंदा हुया न। केॾा शुरू में एॾा ग्रुप्स ठाहे करे, अगरि तव्हां हिस्ट्री पढ़ी हूंदी त तव्हांखे पतो हूंदो। लेकिन हाणे ओड़ो पुरुषार्थ ॿार न करे सघंदा आहिनि। त हाणे जे समय अनुसार ॿारनि खे पको पकायो माल खपे। पहिरों ब्रह्मा बाबा मम्मा सभिनि आदि आत्माएं हिननि खे पकायो। हाणे असांखे सहज रीति, जीअं पहिरीं जीअं कोई पहिरियों कुझु ठाहींदो आहे त हुनखे महिनत लॻंदी आहे न, पोइ त उहो ॿियनि खे ॿुधाईंदो भई हीअं विझो, हीअं विझो, हीअं विझो। त ईअं ई बाबा चवनि था हिकु त ज्ञान रत्ननि जो महादान, ॿियो आहे कमज़ोर आत्माउनि प्रति पंहिंजी शुद्ध संकल्प शुभ भावना द्वारा शक्तियुनि सां सर्वशक्तिवान सां प्राप्त हुई शक्तियुनि जो वरदान ॾियणु। ज्ञान धन दान ॾियण सां आत्मा स्वयं बि ज्ञान स्वरूप ठही वेंदी आहे। लेकिन जो कमज़ोर आत्मायूं ज्ञान खे धारण न करे सघंदियूं आहिनि, ज्ञानी तो आत्मा न ठही सघंदियूं आहिनि, स्वयं जे पुरुषार्थ द्वारा श्रेष्ठ प्रालब्ध न ठाहे सघंदियूं आहिनि, अहिड़ी सिर्फ़ स्नेह सहयोग संपर्क भावना में रहण वारी आत्मायूं असां वरदानी मूर्त द्वारा वरदान जे रूप में कोई न कोई विशेष शक्ति प्राप्त करे थोड़ी सी प्राप्ति में भी पंहिंजे खे भाग्यशाली अनुभव कंदियूं आहिनि। त बाबा चवनि था कि जेके प्रजापद जी प्राप्ति करण वारी आत्मा चईंदासीं। प्रजा केरु ठहींदो? जो ख़ुदि जो मनन चिंतन करे स्वयं खे जो शक्तिशाली न ठाहे सघंदा आहिनि न, लेकिन उन्हनि खे बाबा सां स्नेह, सहयोगी आहिनि, संपर्क वारा आहिनि, भावना वारा बि आहिनि, लेकिन ख़ुदि पुरुषार्थ न करे सघंदा आहिनि। त उन्हनि खे असांखे जो सर्वशक्तिवान द्वारा शक्ति मिली आहे उहा असां उन्हनि खे दान में ॾियूं त उहो प्रजापद में अची वेंदियूं आहिनि। उन्हनि खे थोरो सो बि सुठो अनुभव थींदो न त ॾाढो ख़ुशि थी वेंदियूं आहिनि। अहिड़ी आत्माएं डायरेक्ट सम्मुख योग द्वारा व स्वयं जी सर्व धारणाउनि द्वारा बाप दादा द्वारा सर्व शक्तियुनि खे प्राप्त न करे सघंदियूं आहिनि। अहिड़ी जेकी आत्माएं हूंदियूं न, उहो बाबा सां डायरेक्ट कनेक्शन रखी न सघंदियूं। उन्हनि खे
निराकार रूप में बाबा खे यादि करणु थींदो ई न। अव्यक्त रूप में भी उहा अनुभव न करे सघंदियूं आहिनि। त उन्हनि खे आहे न तॾहिं कोई माण्हू चईंदो न कि दीदी योग कराए, दादी योग कराए, त अहिड़ी आत्मायूं प्रजापद वारियूं हूंदियूं आहिनि। अहिड़ी आत्मायूं डायरेक्ट सम्यक योग द्वारा व स्वयं जी सर्व धारणाउनि द्वारा बाप दादा द्वारा सर्व शक्तियुनि खे प्राप्त न करे सघंदियूं आहिनि, लेकिन प्राप्त की हुई आत्मायूं द्वारा आत्माउनि जे सहयोग सां कुझु न कुझु वरदान प्राप्त करे छॾंदियूं आहिनि। शक्तियुनि जो विशेष रूप में शक्तियुनि खे विशेष रूप में वरदानी चई करे पुकारदा आहिनि न। त हाणे अंत जे समय में महादानी सां बि ज़्यादा वरदानी रूप जी सेवा थींदी, वरदानी रूप में सेवा थींदी। त हाणे असांजे वरदानी रूप द्वारा सेवा थियणी आहे। स्वयं जी अंतिम स्टेज पावरफुल हुजण जे कारण, संपन्न हुजण जे कारण अहिड़ी प्रजा आत्मायूं थोरे समय में थोरी सी प्राप्ति में भी ॾाढो ख़ुशि थी वेंदियूं आहिनि। स्वयं जी अंतिम स्टेज पावरफुल हुजण जे कारण, संपन्न हुजण जे कारण असां द्वारा न उन्हनि खे थोरो सो ई कुझु मिलंदो न त उहो ॾाढो ख़ुशि थी वेंदियूं आहिनि। स्वयं जी संतुष्टि थियण जे कारण उहा आत्मायूं बि जल्दी संतुष्ट थी वेंदियूं आहिनि ऐं ख़ुशि थी करे बार बार महान आत्माउनि जा गुण गाईंदियूं आहिनि। कमाल आहे, इहे ई आवाज़ चारों ओर अनेक आत्माउनि जे मुख सां निकिरंदी आहिनि। वो उन्हनि जी कमाल ई गाईंदा रहंदा आहिनि। कमाल आहे, इहे ई आवाज़ चारों ओर अनेक आत्माउनि जे मुख सां निकिरंदी। बाप जो शुक्रिया ऐं निमित ठहियलु आत्माउनि जो शुक्रिया इहो ई गीत जे रूप में चारों ओर गूंजंदो। त भले उन्हनि खे प्राप्ति कंहिंखां बि थिए थी, लेकिन उहा बाप जो बि शुक्रिया कंदा भई हिननि खे ठाहिण वारो अहिड़ो, ऐं उन्हनि आत्माउनि जो प्राप्ति जे आधार सां हर हिकु आत्मा पंहिंजे दिलि सां महिमा जा फूलनि जी वर्षा कंदी। हाणे अहिड़ो वरदानी मूर्त ठहिण लाइ विशेष अटेंशन हिकु ॻाल्हि जो रखिणो आहे। सदा स्वयं सां सर्व सां संतुष्ट आत्मा ही अनेक आत्माउनि जो इष्ट ठही सघंदी आहे। संतुष्ट आत्मा ही असां पंहिंजी स्वस्थिति सां, बाप सां, स्वयं सां, ड्रामो सां, हर आत्मा सां जेतिरो संतुष्ट रहंदासीं न, ओतिरो असां अनेक आत्माउनि जो इष्ट ठही सघंदा आहियूं। इष्ट ठहिण लाइ सदा सर्व सां संतुष्ट रहो। कोई कहिड़ो बि हुजे हुनजी विशेषता ॾिसी करे हुन सां संतुष्ट रहो। बाबा चवंदा आहिनि संतुष्ट आत्मा ई अनेक आत्माउनि जो इष्ट ठही सघंदी आहे, उहा अष्ट देवता ठही सघंदी आहे। अॼु सुबुह बि बाबा चई न, अष्ट रत्ननि में केरु ईंदो? जेको ख़ुदि खे हिन शरीर खां न्यारो सम्झंदो, आत्म अभिमानी स्थिति, जेको जीते जी मुर्दे जीअं रहंदो। सभिनि खां वॾो पुण्य व दान चओ, विशेषता चओ, श्रेष्ठता चओ, उहा आहे संतुष्टा। कंहिंखे असां संतुष्टा जो गुण दान कंदा आहियूं न, इहे सभिनि खां वॾी दान आहे। इहे सभिनि खां वॾो दान आहे। संतुष्ट आत्मा ही प्रभु प्रिय, लोकप्रिय ऐं स्वयं प्रिय हूंदी आहे। संतुष्ट आत्मा ही प्रभु प्रिय, लोकप्रिय, स्वयं प्रिय हूंदी आहे। संतुष्ट आत्मा जी परख वो स्वयं भी प्रिय हूंदी, प्रभु भी प्रिय हूंदी और सर्व खे भी प्रिय लॻंदी। संतुष्ट आत्मा जी परख इन टिनी ॻाल्हियुनि सां थी सघंदी आहे। अहिड़ी संतुष्ट आत्मा ही वरदानी रूप में प्रसिद्ध थींदी आहे। जॾहिं असां स्वयं सां, बाप सां, सर्व सां संतुष्ट रहंदासीं तॾहिं त असां ॿियनि खे ॾेई सघंदासीं न।
त पंहिंजे खे चेक करो कि केसि ताईं संतुष्ट आत्मा सो वरदानी आत्मा ठहिया आहियो। सम्झो। अच्छा, अहिड़ा विश्व कल्याणकारी महावरदानी हिकु सेकेंड जे संकल्प द्वारा अनुभव कराइण वारी आत्मा, सर्व शक्तियुनि खे प्रसाद, सर्व शक्तियुनि जो प्रसाद तड़पदी हुई आत्माउनि खे ॾेई प्रसन्न करण वारा, सर्व शक्तियुनि जो प्रसाद तड़पदी हुई आत्माउनि खे ॾेई करे उन्हनि खे प्रसन्न करण वारा। केॾी सारी आत्मायूं पंहिंजे कंहिं न कंहिं दुख जे कारण आत्मायूं तड़पनि थियूं न, त सर्व शक्तियुनि जो प्रसाद तड़पदी हुई आत्माउनि खे ॾेई संपन्न करण वारा अहिड़ा साक्षात्कार मूर्त, दर्शनीय मूर्त, संपन्न ऐं समान मूर्त, केॾा सारा बाबा असांखे वरदान ॾियनि था, दर्शनीय मूर्त, संपन्न समान मूर्त। ये एक्सेप्ट करो, मां आहियां। सर्व जी श्रेष्ठ भावनाउनि खे, श्रेष्ठ कामनाउनि खे पूर्ण करण वारा, सर्व जी श्रेष्ठ भावना, सुठी भावनाउनि खे, सुठी कामनाउनि खे पूर्ण करण वारी आत्माउनि खे, अहिड़ी आत्माउनि खे बाप दादा जो यादि, प्यार ऐं नमस्ते। टीचर्स सां गॾु सभई टीचर्स पंहिंजे खे जीअं बाप विश्व जो शिक्षक आहे, उहा स्वयं खे बि विश्व जे हिन में शिक्षक सम्झंदा आहियो अथवा हद जा सम्झंदा आहियो? टीचर्स जे प्रति विशेष पुरुषार्थ जो स्लोगन कहिड़ो आहे? हर सेकेंड मन वाणी कर्म टिन्हिनि द्वारा साथ साथ सर्विस करो। हर सेकेंड मन वचन कर्म साथ साथ सर्विस करो, अर्थात हिकु सेकेंड में हिकु सेकेंड में टिन्हिनि रूपनि जी सेवा में उपस्थित रहो। जॾहिं टीचर्स हिन स्लोगन खे सदा यादि, सदा प्रैक्टिकल में लाहींदियूं, तॾहिं ई त विश्व जो कल्याण थी सघंदो आहे न। जॾहिं टीचर्स हिन स्लोगन खे सदा प्रैक्टिकल में लाहींदियूं, तॾहिं ई त विश्व जो कल्याण थी सघंदो आहे न। जॾहिं हर सेकेंड असां मन वचन कर्म सेवा कंदासीं त केॾनि जो कल्याण थी वेंदो। एतिरे वॾा विश्व जो कल्याण करण वारनि जे लाइ हिकु ई समय ते जॾहिं टई ही रूपनि सां सेवा थिए, तॾहिं ई त सेवा जो कार्य समाप्त थिए। बाबा चवनि था तॾहिं त सेवा जो कार्य समाप्त थिए। वाणी द्वारा व मनसा द्वारा अलॻि अलॻि समय न, हिकु ई समय टई रूपनि सां सेवा करण वारा विश्व कल्याणकारी ठही सघंदा आहिनि। त ये चेक करो कि हर समय टई ही रूपनि सां सेवा थी, मन वाणी कर्म, कर्म में संबंध संपर्क अची वियो। त ये बाबा चवनि था बाप सां गॾु टे संबंध आहिनि, बाप, शिक्षक ऐं सतगुरु। जे रूप सां सेवा कंदा आहिनि त निमित टीचर्स खे हिकु ई समय टे रूपनि सां सेवा करणी आहे। त मास्टर त्रिमूर्ति थी वियो न। बाबा चवनि था त तव्हां केरु थी वियो? मास्टर त्रिमूर्ति थी वियो। सम्झो, जेतिरो जेतिरो टीचर्स शक्ति संपन्न ठहींदी, ओतिरो ई सर्व आत्माउनि जे प्रति निमित ठही सघंदी। बाबा चवनि था जेतिरो जेतिरो टीचर्स शक्ति संपन्न ठहींदी, ओतिरो ई सर्व आत्माउनि जे प्रति निमित ठही सघंदी। कल्ह बाबा चई न, ख़ुदि खे जेतिरो ऑफर करो सेवा में, ओतिरो असां बाबा बि असांखे मदद कंदो आहे। निमित ठहिण वारे जे मथां ज़िम्मेवारी हूंदी आहे, ऐं जेको जास्ती निमित ठहींदो आहे हुनजी बाबा बि मदद कंदा आहिनि। निमित ठहिण वारे जो हिकु सेकेंड में हिकु जो पदम गुणा ठहिणो ई आहे। प्राप्ति जो बि चांस आहे त पोइ अगरि निमित ठहियल उहो कोई अहिड़ो कर्म कंदो आहे जंहिंखे ॾिसी ॿिया सभई विचलित थियनि, हुनजी पदम गुणा उल्टी प्राप्ति बि थींदी आहे।
दीदी ऊपर त मकान बाबा चवनि था निमित ठाहिण वारा हिकु त सेकेंड में निमित ठाहिण वारे जो हिकु सेकेंड में हिकु जो पदम गुणा बि ठाहिणो आहे ऐं प्राप्ति जो बि चांस आहे। ऐं अगरि निमित ठहियलु उहो कोई अहिड़ो कर्म कंदो आहे उल्टो सुल्टो त उनखे ॾिसी ॿिया बि विचलित थी वेंदा आहिनि न, हुनजी पदम गुणा उल्टी प्राप्ति बि थींदी आहे। त अगरि उनखे उन द्वारा अहिड़ो कर्म थी वियो, चईंदा कि निमित बि अहिड़ो थो करे त हुनजी उल्टी प्राप्ति बि थींदी आहे। किथे पदम गुण आहे, किथे पोइ उल्टी प्राप्ति बि थींदी आहे। संकल्प सां वृत्ति ठहींदी आहे न, ऐं वृत्ति सां वातावरण ठहींदो आहे। असांजे संकल्प सां वृत्ति ठहींदी ऐं वृत्ति सां वातावरण ठहींदो। त अहिड़ो कोई संकल्प व वृत्ति न हुजे जंहिंसां वातावरण अशुद्ध थी वञे। असांजो अहिड़ो कोई संकल्प ऐं वृत्ति न हुजे जंहिंसां वातावरण अशुद्ध थी वञे। अहिड़ो कोई बोल न निकिरे जंहिंखे ॿुधी करे कोई विचलित थी वञे। छो जी सभिनि जो अटेंशन निमित ठहियलु उहे टीचर्स जे प्रति रहंदो आहे। त टीचर ठहिण हीअं न बसि असां सेंटर इंचार्ज ठही वियासीं सभु कुझु थी वियो, लेकिन टीचर्स जे मथां ॾाढी वॾी रिस्पॉन्सिबिलिटी हूंदी आहे। हिकु निमित आत्मा ठहिण ॾाढी वॾी रिस्पॉन्सिबिलिटी थींदी आहे। टीचर्स खे डबल अटेंशन रखिणो पए। सभी ईअं ई डबल अटेंशन रखंदे हुए हलंदा आहियो। पहिरियों सोचो पोइ करो। असांजे हर संकल्प बोल द्वारा पद्मनि जी कमाई थियणी खपे, न कि पद्मनि जो घाटो। टीचर्स खे त विशेष ख़ुशी हुजणी खपे, छो जी टीचर्स खे लिफ्ट आहे हिकु बाप ऐं सेवा में रहण जी, ऐं ॿी कोई वातावरण आहे ई न। ये टीचर्स खे लिफ्ट आहे कि उहो सदा हिकु बाप ऐं सेवा में ई रहंदा आहिनि। ॿियो कोई उनखे वातावरण में उनखे पढ़णो ई न आहे। बाक़ी उहे पढ़ंदा आहिनि त हुननि जी मर्ज़ी। बाक़ी त बाबा चईंदा आहिनि टीचर्स त सदा बाप ऐं सेवा में बिज़ी रहो। बाप खे यादि करो, ज्ञान ॿुधायो, ॿियो छा करिणो ऐं धारणा करणी आहे, विचार सागर मंथन करिणो आहे। बाक़ी ॿिनि ॻाल्हियुनि में फंसदा आहियो त पोइ तव्हां ई फंसदा आहियो। त हिन लिफ्ट जो लाभ उठाइणो खपे। बाबा चईंदा आहिनि उठाईंदा आहियो, सदा हर्षित रहंदा आहियो। सदा हर्षित केरु रहंदो आहे? जंहिंजो काथे बि आकर्षण न हुजे। अगरि कहिड़ी बि तरफ़ चाहे प्रकृति, चाहे आत्मायूं, चाहे आत्माउनि जी गुण तरफ़ आकर्षित थींदा आहियो त हर्षित सदा न रही सघंदा आहियो। अॼु बि बाबा जी सुबुह जो मुरली हुई न, कंहिंजे बि देह ऐं विशेषताउनि जे तरफ़ आकर्षण न थियणो, आकर्षित न थियणो। सर्व आकर्षण खां परे हिकु बाप जे सवाइ ॿियो कंहिंसां बि असांखे आकर्षित न थियणो। बाबा चवनि था अहिड़ी आत्मा ई सदा हर्षित रही सघंदी आहे। हिकु बाप, ॿियो न कोई। अहिड़ी आत्मा ई सदा हर्षित रही सघंदी आहे। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।